दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सुन उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। साथी हिकिड़ो सवाल आहे जेको मुंहिंजो न अबोझ पोरियत महिनत कंदड़ माण्हुनि जो सवाल आहे, जेको साञामंद अकुलमंद माण्हुनि खां। उहो सवाल हे आहे त जेकॾहिं सियासत कंदड़ वॾेरा, जागीरदार, मीर ऐं पीर इहे भला न आहिनि, सदाई खटी आहिनि ऐं खटण खां पोइ उन्हनि वेसा घातियूं कयूं आहिनि क़ौम सां, त पोइ जेके वतन दोस्त इंसान दोस्त माण्हू तव्हांजी नज़र में असांजी नज़र में आहिनि, त पोइ उहे इलेक्शन में खटनि छो नथा? जॾहिं सही बि आहिनि, सचा बि आहिनि, ईमानदार बि आहिनि, त माण्हू उन्हनि खे पंहिंजो छो नथा कनि? इहो सुवालु आहे मुंहिंजो न, मां समेत उन्हनि सभिनि माण्हुनि जो। मूं हुन साथी खे हिकिड़ो जवाबु ॾिनो, सादो, थोरो तफ़सीली आहे, तव्हां सां बि वंडियां थो। उहो जवाबु हे आहे, मिसाल तौरु कीअं, इन सवाल जो जवाबु हे आहे त हिकु माण्हू आहे जेको ईमानदारी, मिसाल तौरु तव्हां असां वटि सियासत जेका थिए थी सिंध में, उहा पीपल्स पार्टी सियासत करे थी अक्सरियत सां। ॿिया जेके ॿ टे उका धुका MP MNA आहिनि, GDA BDA ॿियो टियों, पर सभु पुराणा ज़रे घटि पीपल्स पार्टी आई रहिया आहिनि। हाणे जेकॾहिं सियासत में इन्हनि जे मुक़ाबले में को नओं माण्हू आणिजे थो जेको वतन दोस्त आहे, पढ़ियो लिखियो आहे, शऊरमंद आहे, अकुलमंद आहे, माण्हुनि खे पंहिंजो नथा कनि, इलेक्शन जी सियासत में उहो खटी नथो सघे। छो? उहो इन करे जो जेकॾहिं इहो हिकु माण्हू खटी बि वञे, इन माण्हू हिकिड़े खे असां ईमानदार ऐं खटराए वञूं, छा कंदो असेंबली में? मां इन खे चवंदा थो तीलो हिकु नथो पटे सघे हुननि जो। हिकु सॼो सिस्टम आहे, हिकु असेंबलियूं आहिनि, आइन आहे, कानून आहे, उन तव्हांखे कमु करिणो पवंदो। ख़ुदि इदारा ठहिया पिया आहिनि। हाणे इदारे में हिकिड़ो शख़्स वेंदो, इदारे खे हेॾे दुरुस्त नथो करे सघे न, मजबूरन हुनखे पाण खे हुन सिस्टम जो हिसो थियणो पवंदो। ईअं थिए पियो। मिसाल कीअं, इन जो जेको सादो जवाबु आहे उहो हे आहे, इहो न आहे। सादो जवाबु हे आहे त पोरियत सियासत ई इन्हनि सभिनि मसइलनि जो हल आहे। शख़्स कुझु न कंदा, पोरियत सियासत ई शख़्स पैदा कंदी आहे जेके इहे मसइला हल कंदा आहिनि। मिसाल कीअं, असां वटि सरदार, जागीरदार, मीर, पीर हिकिड़ी ॻाल्हि लाहींदा आहिनि जेका असां तव्हां सभिनी ताईं पहुतल हूंदी। बाबा सियासत न आहे, सियासत ठगी आहे, कूड़ आहे, मुनाफ़िक़त आहे, हराम पाई आहे, आम ॻाल्हियूं तव्हां वटि ॿुधियूं हूंदियूं। जेकॾहिं को माण्हू, को सियासी वर्कर, को नौजवान थींदो त घर वारे चवंदा, हे पुट बि हाणे सियासत थो करे, माना ठगी थो करे, कूड़ थो करे। जेके माण्हू इहे ॻाल्हियूं लाहींदा आहिनि, जेके जागीरदार आहिनि, जेके MNA MPA ॿिया टिया वेठा आहिनि, इहे उहे ॻाल्हियूं लाहींदा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे सभु उहा सियासत कंदा आहिनि। बेनज़ीर जे पुराणे दौर में हिकिड़ो नारो लॻो, ॾाढो ज़बरदस्त मोहतरमा जे दौर में, उहो इहो हो त न मीर जो न पीर जो वोट बेनज़ीर जो। खटी आया त असेंबली में सभु मीर पीर। हाणे हिकु शख़्स, दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त इलेक्शन ई फ़क़ति मसइलनि जा हल न आहे, पर तब्दीली जा हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे त इलेक्शन जे थ्रू बि तव्हीं करे सघो था। नंबर 2, पोरियत सियासत छो कोन्हे? जेकॾहिं इन जो मुतवादल आहे, जेकॾहिं इन जो हल आहे, त पोरियत सियासत जो हुअणु लाज़िम आहे। माउज़ी तंग चवंदो, वॾनि शहरनि खे ॻोठनि जे सियासी घेरे में आणियो। हैदराबाद जतोई बि ईअं चयो। इहो मूं हिकिड़ो स्टेटस बि रखियो ॾाढो ज़बरदस्त, त वॾनि शहरनि खे ॻोठनि जे सियासी घेरे में आणियो, पोरियत सियासत बचंदी। जेकॾहिं न त छंछर ते इनक़लाब अचे, उन लाइ वेड़ कबी, जिदोजहद, आचर ते इनक़लाब अचे, उन लाइ वेड़ कबी, जिदोजहद कबी, भाई आचर ते मूंखे ऑफिस आहे। इन जो माना इहा आहे त जेके सियासत वतन दोस्त, जेके पोरियत सियासत था कनि, उहे सभु ख़ुदि उन सिस्टम सां ॻंढियल आहिनि। कान का सरकारी नौकिरी आहे, का ऑफिस आहे, को मास्तर आहे, को लेक्चरार आहे, को कीअं आहे, उहो त ख़ुदि उन सिस्टम सां हिसो आहिनि न। पोरियत सियासत बीहे कीअं? पोरियत सियासत खे बीहारण जो वाहिद हिकु ई रस्तो आहे त वॾनि शहरनि खे ॻोठनि जे सियासी घेरे में आणियो। मज़दूर जी सियासत, हारी जी सियासत, शागिर्द जी सियासत ऐं अवाम जी सियासत, जॾहिं बि तनज़ीमुनि ऐं सियासत में शख़्स फ़ैसिला कनि, तव्हीं पक कजो त उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां मुनाफ़िक़त ते ॿधल हूंदा। जेकॾहिं अवाम फ़ैसिला थो करे, जेकॾहिं पोरियत तबिको फ़ैसिला थो करे, त पोइ उन्हनि जे पोयां को न को वॾो सवाल हूंदो जेको उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ किथे न किथे रहनुमाई कंदो। अञा हीअं था करियूं, छो जो पोरियत सियासत असांजे सभिनि, जेके बि असांजे समाज जा मसइला आहिनि, हींअर जेके सिंध जा जेके मसइला आहिनि न, मुंहिंजी सम्झ में उन्हनि सभिनि मसइलनि जो हल आहे हिकु पोरियत सियासत।
जंहिंजे थ्रू ई अहिड़ा मसइला हल थी सघनि था। मिसाल तौरु असां वटि अलाए केतिरा क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि सोशल मीडिया ते वॾो बहस हलंदो आहे। पोइ बाबा शरण वारो मामिलो हीअं थियो जेको छोकिरे सां ॾाढाई थी, पोइ फलाणो हीअं थियो, पोइ हीअं थियो। शख़्सनि जा मसइला, तव्हां मसइलनि जी सियासत कंदो, इशू जी सियासत कंदो, हज़ार हुकुमरान तव्हांखे नवां मसइला ॾींदा, सॼी उमिरि झुमरियूं हणंदा रहो। मुश्ताक सरकी जहिड़ी तव्हां सियासत कयो, फलाणे खे न छॾींदासीं, पोइ हीअं न कंदासीं, पोइ हीअं न कंदासीं। थींदो छा? सिस्टम कीअं तब्दील थींदो? सभु मसइला हल कीअं थिया? इन लाइ हिकु ई हल आहे, हिकु ई जवाबु आहे, हिकु ई रस्तो आहे। पोरियत सियासत, वतन दो सियासत, अवाम दो सियासत, जेका सिंध में न पई थिए। सिंध में पार्टियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, अवामी वर्कर्स पार्टी, GS जी पार्टी, पीपल्स पार्टी, STP जी पार्टी, SUP जी पार्टी, ये सभु पार्टियूं तंज़ीम किथे आहे? जेसी ताईं तंज़ीम साज़ी सिंध में नथी थिए, जेसी ताईं तंज़ीम हक़ीक़ी पोरियत मज़दूर तबिके जी नथी जुड़े, जेसी ताईं पोरियत सियासत सिंध में मज़बूत नथी थिए, कंहिं बि मसइले जो मुंहिंजी सम्झ में कोन्हे को इशू भली तव्हां 5, 7, 8, 10 हल कराए सघो था। पोरियत सियासत ई सिंध न पर पूरी दुनिया जा मसइला जेके बि आहिनि उहे हल करे सघे थी। दुनिया में 2-3 अहिड़ा इनक़िलाब आया जिन दुनिया जे आॾो इहो टाइटल रखियो त मज़दूर हारी। लाज़िम कोन्हे त सॼी ज़िंदगी उहे महिनत करे, पोरियो करे, पाण बि मरी वञनि, पंहिंजी औलाद बि उन कम ते मारे वञनि। न, उन्हनि इनक़िलाबनि में, उन्हनि तब्दीलियुनि में इहो सम्झायो, इहो असांखे ॿुधायो त पोरियत ई हक़ीक़त में हक़ीक़ी दुनिया जी हुकुमरानी करे सघनि था। कीअं? असां वटि हिकिड़ो सिंधीअ जो ॾाढो ज़बरदस्त लतीफ़ साईं जी बि शाइरी आहे त कां दमो में धकड़ा ऐं सेकींदे सुआ तांपण लॼ मना जे हुअनि पुठ में साम्हूं विड़ो। पर दुनिया जे आलमी जंगियुनि जे कानूननि खे तव्हां पढ़ंदो त उते इहो आहे त जहिड़े बि क़िस्म जी तव्हां वटि चालाकी आहे उहा सभु विड़ी सघो था। माउज़ी तंग चवंदो दुश्मन हमिलो करे त ईअं भॼी वञो जीअं बगड़ भॼी वेंदो आहे। मुतहिद थियो, दुश्मन खे कठो करियो ऐं मोटी हमिलो करियो। ईअं पोयां वञो जीअं पांछो हुन सां गॾु वेंदो आहे, तव्हीं कामयाबु थींदा। जेसी ताईं पोरियत सियासत नथी बीहे, पोरियत सियासत बीहंदी कीअं, बचंदी कीअं, उन जा बि 2-3 दग ऐं रस्ता आहिनि। हारनि ताईं वञण जी ज़रूरत आहे, मज़दूरनि ताईं वञण जी ज़रूरत आहे, लेक्चर प्रोग्राम करण जी ज़रूरत आहे, खुलियल कचहरियूं करण जी ज़रूरत आहे, लतीफ़ साईं ते कचहरियूं करण जी ज़रूरत आहे। ख़ुदि पोरियतनि सां कहिड़ा मसइला आहिनि उन्हनि ते पोरियतनि वटि वञी बीहण जी ज़रूरत आहे। मज़दूरनि सां कहिड़ा मसइला आहिनि मज़दूरनि ताईं वञी बीहण जी ज़रूरत आहे। असां जूं खोड़ साथियूं अहिड़ियूं सिंध जूं वॾियूं पार्टियूं आहिनि जेके हिकु महलनि ताईं मौजूदु हूंदियूं आहिनि। फलाणी पार्टी आहे पर हक़ीक़त इहा हूंदी त हूंदी कंहिं महले ताईं। बाक़ी 5, 7, 8, 10, 15, 20, 50, 60 अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंजो धंधो हूंदो, जंहिंजो इहा सियासत रोज़गार हूंदी, जंहिं ते हुनजो सिर पलबो हूंदो, जंहिं ते हुनजो घर पलबो हूंदो, जंहिंजी सियासतनि सां हुननि जो नालो बीठो हूंदो। जेसी ताईं अहिड़े क़िस्म जी सियासत थींदी त मां गारंटी सां चवां थो त 5 मसइला वधीक पैदा थींदा। पोरियत सियासत बीहारण जी ज़रूरत आहे, अवाम दो सियासत बीहारण जी ज़रूरत आहे, अवाम खां फ़ैसिलनि कराइण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं वाक़ई में सिंध जा मसइला हल करणु चाहियो था त शख़्सी सियासत थींदी त कुझु न थींदो। पोरियत सियासत जा बुनियाद ई आहिनि त पोरियत सियासत कनि, पोरियत सियासत में अचनि, पोरियत ई उन सियासत जी अॻुवाणी कनि। सियासत ठगी, मुनाफ़िकी, हरामपाई जो नालो न आहे। सियासत अमुन, सलामती, भाईचारे, इंसान सां इंसान खे हिकु जहिड़ो बराबरि बीह रहण जे कानून जो नालो आहे। आख़िरी ॻाल्हि रखे ऐं तव्हां खां इजाज़त था वठूं। पोरियत सियासत जा तजुर्बा असां वटि मौजूदु आहिनि। मूं पहिरीं बि चयो, हाणे बि चवां थो त जेके नौजवान सिंध लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहिनि उन्हनि खे अॾो उतरादी इहो ज़रूरु चवंदुसि त सिंध खे फ़िलहालु सिर ॾियण जी ज़रूरत न, 101 माण्हू खे किताब पढ़ण जी ज़रूरत आहे। अदीब, दानिश्वर असां वटि जेके बि सिंध में आहिनि उनखे अॾो उतरादी ऐं हथ ॿधी चवां थो त जेको लिटरेचर अंग्रेज़ी अदब जो पियो आहे, उर्दू अदब जो पियो आहे, ज़बरदस्त क़िस्म जा पिया आहिनि लिटरेचर पिया आहिनि। अदब, शाइरी, फ़न जंग जा अलाए केतिरा मौज़ू आहिनि, फ़लसफ़ा आहिनि, अलाए केतिरा मौज़ू शाहूकार क़िस्म जा ॿियनि ॿोलियुनि जा पिया आहिनि। जेके सुठा माण्हू आहियो, जेके पढ़िया लिखिया माण्हू आहियो, शफ़क़त कादरी आहे, जामी चांडियो आहे, अहिड़ा सिंध में 100 खां मथे नौजवान पढ़िया लिखिया माण्हू आहिनि जेके उन्हनि किताबनि जा तर्जुमा करे सघनि था, जंहिंजी न सिंध जे नौजवाननि खे ज़रूरत आहे। ईअं बि कोन्हे त नौजवान किताब नथा पढ़नि। अलाए केतिरनि लाइब्रेरियुनि लाइ सिंध में एहतिजाज थियनि पिया। पीपल्स पार्टी मथां हिकु ज़रूरु ज़िम्मेवारी आहे त हर टाउन जे चेयरमैन जे मथां इहो पाबंद करे
त पंहिंजी फंड मां पंहिंजी बजट जेका टाउन जी आहे उन मां हर हिकु टाउन जे शहर में सरकारी लाइब्रेरी मुक़ररु कई वञे। सिंध में जेके नौजवान वाक़ई में पढ़णु चाहिनि था उन्हनि ताईं इहा शइ पहुचे। रुॻो इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त उहे सहूलियतूं उन्हनि अवाम ताईं उन्हनि अवाम जे माण्हुनि ताईं पहुचाए। साथी आख़िरी हल हिकु ई आहे हिन असांजे सभिनि मसइलनि जो, दरिया बचाइण जो, शहर बचाइण जो, ॿोली बचाइण जो, क़ौम बचाइण जो, इंसान थी बीहण जो, दुनिया जे माण्हुनि सां बीह ॻाल्हाइण जो। हिकिड़ो सुठो सिंध जो सियासतदान आहे, उहो चवंदो आहे त सिंध में आइनस्टाइन पैदा कोन थींदो। छो आइनस्टाइन माण्हू हो, असां बि माण्हू आहियूं, छो नथो पैदा थी सघे? उहो चवंदा त उन जहिड़ियूं न हिते मौसमूं आहिनि, न अहिड़ियूं हालतूं आहिनि, न ओड़ो अदब आहे, न ओड़ी तालीम आहे, न ओड़े क़िस्म जूं सहूलियतूं आहिनि, त पैदा कीअं थींदो? ॿिज खे ज़मीन में हणंदो त फुटंदो न, नफ़ी थींदसि तॾहिं इस्बात थींदो। पर बूट सां उन ॿिज जे दाणे खे चीभाटे छॾिजे फुटंदो ई कोन, नफ़ी थींदसि पर इस्बात कोन थींदसि। माना सवाल थो पैदा थिए त अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं माण्हू पैदा करणा आहिनि त इन्हनि सभिनि शयुनि जी सभ खां पहिरीं उन्हनि मुआशिरनि, उन इलाइक़नि, उन्हनि ॻोठ इलाइक़नि जे माण्हुनि खे ज़रूरत हूंदी आहे अहिड़ियूं शयूं ॾियो त उहे पैदा थींदियूं। सभिनि सियासी लीडरनि ॾाढो सवाल आहे। धरती जे माण्हुनि खे अज़ीज़ सम्झंदे हिन सिंधी माण्हुनि अबोजनि ते रहम कंदे पंहिंजे ज़ाती अनाउनि घरनि हलाइण वारी सियासत छॾियो। हिन धरतीअ मथां कॾहिं कॾहिं अहिड़ा ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि जॾहिं धरतियूं पंहिंजा वजूद विञाए वेंदियूं आहिनि। सिंध मथां बि अहिड़ो ॾुखियो वक़्तु आहे जंहिंते सिंध जे शऊरमंद, साञामंद, अकुलमंद जेके बि सिंध जा सॼण सॾायो था उन्हनि खे मुतहिद थी 5 सवालनि ते गॾिजी सियासत करण जी ज़रूरत आहे। फ़िलहाल पूरे सियासत जोड़ण लाइ पढ़ियल लिखियल माण्हुनि खे अदब, शऊर, सम्झ, लेक्चर, स्टडी सर्किल्स हलाइण, उन्हनि जा ॾस ॾियण कीअं हलाइजनि ऐं तजुर्बा ऐं मुशाहिदा करण जी ज़रूरत आहे। हक़ मौजूद